उन्हनि जे लाइ मिठाई साहब चए थो त सॼण ऐं साणी द बिलव्ड एंड द लैंड सॼण ऐं साणी कंहिं अणासीअ विसरे हेठि तनी होए वतन जे निसारे सो उहो शेर त ऑब्वियसली मारवी जे कॉन्टेक्स्ट में लिखियल आहे जॾहिं मारवी खे उमिरि खणी वियो हुयो क़ैद करे पंहिंजे कोर्ट में त उहा जीअं पंहिंजे वतन खे पंहिंजे माण्हुनि खे यादि कंदी हुई त मिठाई साहब उनजे पस मंज़र में तमामु घणी शाइरी कई आहे पर उहा दरअसल तव्हांखे पंहिंजे ज़मीन सां ॻंढे थी पंहिंजे माण्हुनि सां ॻंढे थी सो साईं हफ़ीज़ भाई साहब ॾाढी सुठी रोशनी विधी जेको बैकग्राउंड ॿुधाई सिंधी कल्चर डे जो तव्हांखे यादि हूंदो 2019 में पाण जेको कल्चर डे कयो हुयो DC में जंहिंमें पाकिस्तान जो जेको एम्बेसडर हो तॾहिं असद मजीद ख़ान साहिबु उहो आयो हुयो ऐं मूं कल्ह हिकिड़ो वीडियो बि रिलीज़ कयो फेसबुक ते ऐं यूट्यूब ते उन में मूं 2 ॻाल्हियूं कयूं उन में हिकिड़ी ॻाल्हि जेका मूं कई मां तव्हां सां वरी शेयर करणु चाहींदुसि छाकाणि त उहा असांजे लाइ तमामु अहम आहे त सिंधी ॿोली जेका आहे असांजी उन सिंधी ॿोली खे हुकूमत पाकिस्तान छो नथी पाकिस्तान जे सरकारी ऐं क़ौमी ॿोलियुनि सां हिकु ॿोली सम्झे आख़िर कहिड़ो ॾोह कयो आहे सिंधी माण्हुनि जो उन्हनि जी ॿोली खे तव्हां नथा मञो इंडिया जे अंदरि सिंधियुनि जी आबादी 1 करोड़ 10 लख खां वधीक न आहे 1 करोड़ माण्हू बि कोन्हनि खे ऐं इंडिया जे अंदरि को हिकिड़ो सूबो अहिड़ो न आहे जंहिं इंडिया जे ठहण में हक़ को वोट ॾिनो हुजे या को इंडिया जे फाउंडेशन में को सिंधियुनि जो उते जे सिंधियुनि जो वॾो किरदारु हुजे पर पोइ बि इंडिया जी हुकूमत सिंधी ॿोली खे उतां जे सरकारी ऐं नेशनल लैंग्वेजिस खे मञे थी त आख़िर छो नथा पाकिस्तान जा हुक्मरान जेके आहिनि उहो सिंधी हुजे बलोची हुजे पंजाबी हुजे पश्तो हुजे यानी जंहिं ज़मीन ते जंहिं खिते ते पाकिस्तान ठहियो आहे जंहिंखे तव्हां पाकिस्तान चओ था पाकिस्तान मथां आसमान कोन लथो न माण्हुनि ठाहियो एॾनि रीजन्स ठाहियो उहे जेके असांजा तारीख़ी वतन आहिनि सिंध असांजो हिस्टोरिक होमलैंड आहे सदियुनि खां आहे मोहन जे दड़े खां वठी आहे 5000 सालनि खां वठी आहे ऐं दरिया जे ॿिन्ही किनारनि ते जेके माण्हू रहंदा जिन खे सिंधी चऊं था असां सिंधी पाण छो था चऊं बिकॉज़ दरिया जेको आहे सिंधू उन सिंधूअ जे किनारनि ते रहंदड़ जेके आहिनि उहे सिंधी आहिनि ऐं सिंधी मुंहिंजे ख़्याल में नस्ल न आहे कुझु दोस्त चवनि था त समाट जेके आहिनि उहे सिंधी आहिनि पोइ पर आई डोंट थिंक शाह लतीफ़ जा वॾा हुया उहे अफ़गानिस्तान मां आया हुया हेरात मां आया हुया शाह लतीफ़ जो पीउ जेको हुयो नस्ल जेको आहे उहो सिंधी त कोन हुयो मुंहिंजी माउ हाला जी हुई सिंधियाणी हुई सिंधी जा मुंहिंजा सिंधी नस्ल आहे सिंधी शनाख़्त आहे सिंधी सुञाणप आहे हिस्टोरिकल प्रोसेस में असांजी जेका सुञाणप आहे उहा ठही ईअं ई थी अमेरिका अॼु खां 400 साल त पहिरीं हुयो ई कोन यूरोप जा तमामु घणा मुल्क कोन हुया जर्मनी त 1871 खां पहिरीं हुयो ई कोन देयर वाज नो जर्मनी एट ऑल यूनिफिकेशन ऑफ जर्मनी जेका थी आहे उहा 1871 में थी आहे इंडिया दुनिया जो एॾो दिलचस्प मुल्क आहे perhaps the only country which is named after a river which does not flow in India. India is named after a river Indus which flows in Sindh. तव्हां नेहरू जो किताब आहे डिस्कवरी ऑफ इंडिया उहो तव्हां पढ़ो ॾिसो नेहरू हुन में केतिरो रोशनी हुजे सो आउं ॻाल्हि थो करणु चाहियां सिंधी कल्चर डे जे हिसाब सां त असां सभिनी खे जेके बि सिंधी आहियूं उहो पाकिस्तान में हुजूं पाकिस्तान खां ॿाहिरि हुजूं असांखे पाकिस्तान जी हुकूमत खां इहो मुतालबो बार बार करणु खपे त सिंधी ॿोली खे पाकिस्तान जी नेशनल लैंग्वेजिस में तव्हां क़बूल करियो इहो असांजो हक़ आहे ऐं जे हू न कनि त पोइ छा सिंधी ख़तमु थी वेंदी हरगिज़ न यकीन कयो 350 साल सिंध जे मथां अरबन जी हुकूमत रही 712 में जीअं मोहम्मद बिन कासिम आयो 1050 ताईं 350 साल अरबन जी हुकूमत रही सिंधी ते तक़रीबन ऑफिशियली बैन हुयो अरबी ॿोली जी सिंधी 350 साल ताईं सिंधी पोइ बि बची आहे ऐं उहे विया त उन खां पोइ अंग्रेज़नि जे अचण ताईं 1000 सालनि ताईं असांजे मथां फारसी रही आहे जेके सिंधी हुक्मरान आहे कलोड़ा राॼपुर उन्हनि जे वक़्त में सिंधी सरकारी ज़बान फारसी हुई सिंधी पोइ बि सर्वाइव कयो आहे ऐं पाकिस्तान जा 70 साल बि सिंधी सर्वाइव कया आहिनि हीअ ॿोली रहंदी छो त असांजी माउरूं ॻाल्हाइनि थियूं असांजा ॿार ॻाल्हाइनि था असांखे जेका नंढे हूंदे जेका लोली मिले थी उहा हिन ॿोली मिले थी इन ॿोली खे कोई ख़तमु नथो करे सघे पर पाकिस्तान जी सरकार जीअं पाकिस्तान ठहियो तव्हांखे यादि हूंदो कराची में सिंधी मीडियम स्कूल ख़तमु कया विया
सिंध यूनिवर्सिटी जाम शोरे में न हूंदी हुई, तव्हां घणनि दोस्तनि खे यादि हूंदो या तव्हां पढ़ियो हूंदो। सिंध यूनिवर्सिटी कराची में हूंदी। लियाकत अली खान ऐं हे जेके टोलो आयो ॿाहिरां उन चयो तव्हांजी यूनिवर्सिटी पटियो हितां खणो वञो हैदराबाद। सो ऐं पीटीवी ते असांखे जेको टाइम ॾींदा हुया अधु कलाक मिलंदो हो सिंधी ॿोलीअ खे, लिटरली 30 मिनट्स। तव्हांखे यादि भले साल 80s में ऐं 70s में असां त छा हासिल हूंदो हुयो। त इहो जेको पाकिस्तान छाइण खां वठी करे 50-60 सालनि ताईं सिंध जे कल्चर जे मथां जेका यलगार आहे ॿियनि ॿोलियुनि जी ॿाहिरां आयल माण्हुनि जी। असां जीअं आदि नईमा चयो न, कराची में माण्हू लिकी लिकी टोपी पाईंदा, ऐं जो कराची में हैदराबाद में क़तल थिया तव्हां ॾिठो कीअं सिंधी माण्हुनि लतीफ़ाबाद मां लॾायो वियो, ऐं सॼो कासिमाबाद हूंदो ई कोन हुयो 90s खां पहिरीं। ॻोठ हूंदा हुआ सूमरनि जा, माण्हू असांखे पंहिंजा घर छॾाया विया। सो मां पॉइंट मुंहिंजी हीअ आहे त जंहिं सपरेशन ऐं रिप्रेशन मां असां गुज़रिया आहियूं, इवन हिकिड़े नए आज़ाद मुल्क में थियण खां पोइ बि, जो तव्हांखे अबाई साहब ॿुधायो त ज़रदारी साहब जॾहिं अफ़गानिस्तान वियो ऐं सिंधी टोपी पाए आयो त शायद मसूद चयो त ये तो इलाक़ाई ड्रेस है। तो इलाक़ाई पाकिस्तान में आसमान में आहे छा, को खिला में आहे छा? भई जेका बि तव्हां ड्रेस पाईंदो, टोपी पाईंदो, उनजो कंहिं न कंहिं खिते सां त तालुक हूंदो। जे तव्हां पश्तून जी पग पाईंदो त उनजो बि त रूट्स त किथे न किथे हूंदियूं न। जेके तव्हां जिनाह केब था चओ, पाकिस्तान में जेके हींअर 4 क़ौमूं आहिनि उन्हनि मां कंहिंजो बि उन जिनाह केब सां तालुक कोन्हे को बलोच ॿुधायो, तव्हां ॿुधायो, को पंजाबी ॿुधायो, को पश्तून ॿुधायो, को सिंधी ॿुधायो, को बि कोन्हे को। उनजे करे इहो जेको रवैयो आहे न असां ॾांहुं जेको साड़ ऐं तअसुब जो, उहो ही असांजो जेको मतिलबु ईअं पाण छो था ॻाल्हायूं। मां सोचींदो आहियां त एॾो उभार छो आहे हैदराबाद में, लाड़काणे में, कराची में, लंडन में, दुबई में, जीअं अबाई साहब चयो, वरी कैलगरी में, टोरंटो में, एवरीवेयर ही छो आहे एॾो राइज़ अप ऑफ सिंधीज़? बिकॉज़ ही हिकु क़िस्म जो इनकार बि आहे। It's a no to all those forces who have been suppressing our language and culture for decades, for centuries. So, I mean, देर सां उथे आयो, पर सही उथे आयो, ऐं इन सही उथण वारे एनर्जी ऐं डायरेक्शन खे अचो त पंहिंजे गॾियल ॿधी ऐं एके में तब्दील कयूं। GSM। हाणे ज़रदारी साहब